जी नाज़रीन, तव्हां खे आगाह कंदा हलूं त लाड़काणो शहर जे मेन मोबाइल मार्केट वटि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बीठल नालियुनि जो गंदो पाणी, दुकानदार परेशानी जो शिकार। लाड़काणो इंतिज़ामिया ऐं म्युनिसिपल कॉर्पोरेशन निंड सुतल, वधीक दुकानदारनि जो मौक़ो ॿुधंदा। ये असांजा वॾो मसइलो आहे हिते। गुज़िरियल 6 महीननि खां साल खां असांजा एॾो मसइलो आहे हिते। न कस्टमर अची थो सघे, न कोई। असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं हिन खे ठाराए। हे ॾिसो, तव्हां ॾिसी था सघो, हे 8 फुट गटर हेठां, 8 फुट हेठां हिते को लेडीज़ किरी पए, को कस्टमर किरी पए, को माण्हू किरी पए, उनजो ज़िम्मेवारु केरु थींदो? असां DC खे अपील था कयूं। सो महिरबानी करे इंतिज़ामिया खे अपील था कयूं, हे ठारायूं। इन जो मसइलो आहे, इहा सॼी घिटी जेको आहे सो ख़राबु लॻी पई आहे। गुज़िरियल 6 महीननि खां असांजो ॾाढो वॾो आज़ारु आहे। न असां रोज़ी था करे सघूं, न कमाए था सघूं। 1000 रुपया मसवाड़ था भरियूं, पोइ बि असां वांदा वेठा आहियूं। न धंधो आहे, न कमकार आहे। हे बिलावल साहब जो तक आहे जेको आहे सो असां DC साहब खे अर्ज़ु था कयूं त असांजो इहो मसइलो हल करे ऐं असांखे ड्रेनेज सिधी कराए ॾियो। साईं, ड्रेनेज जो ॾाढो मसइलो आहे हिते। 4 महीननि खां वठी, गुज़िरियल 4 महीननि खां वठी ॾाढो मसइलो आहे। इंतिज़ामिया खे अपील था कयूं त इहे असांखे मसइलो हल करे ॾियनि। सम्झो था, ॾाढो नुक़सानु थिए थो पियो। 8 फुट गटर आहे हेठि, तमामु घणो नुक़सानु। को ॿार बचो को किरी पए, सुभाणे केरु ज़िम्मेवार आहे हिन जो? इंतिज़ामिया खे वॾी अपील था कयूं, हथ ॿधी त इहो महिरबानी करे असांखे हीउ मसइलो हल करे ॾियनि। साईं, असां सां हीउ ॾाढो मसइलो आहे। बिज़नेस पॉइंट आहे, पर ईअं थो लॻे असांजी हिन बाज़ार खे नाकाम करिणो आहे। असांखे लॻे थो इंतिज़ामिया असां सां को बि सपोर्ट नथी करे। हिन खे टाइम थी वियो आहे, वॾो अरसो थी वियो आहे। मां सम्झां थो असांखे 4 साल थी विया आहिनि हिन घिटी को बि सपोर्ट नथो करे। ऐं हीअ असांजी घिटी रनिंग वारी घिटी आहे। जनाबा खां वठी वेंदे रेशमगिरी ताईं इहा हिकिड़ी घिटी आहे जेकी रनिंग वारी घिटी आहे। हिन में लेडीज़ बि तमामु घणी क्रॉस कंदी आहे, स्कूल जा ॿार क्रॉस कंदा आहिनि। पर हीअ तव्हां हालत ॾिसो था, असांजो बिज़नेस ख़तमु थी वियो आहे हिन वक़्तु। चोथों 5 ॾींहं आहे कंटिन्यू पाणी बीहे थो ऐं हिन वक़्त ताईं सेल बि कोन्हे असांजी। ऐं असां ॾाढो परेशान आहियूं। बिज़नेस हवाले खां माण्हू जो रहणु गुज़रणु बि ॾाढी तकलीफ़ आहे। असांजी का बि सपोर्ट नथी करे। बराए महिरबानी इंतिज़ामिया खे चवंदा त असांजो हीउ हल कयो वञे मसइलो, न त असां एतियाज वॾे पैमाने ते असां एतियाज कंदा।